जरूरी नहीं है आप सिंधी बनो, बस सिंध में रहने वालों को सिंधी आनी चाहिए। इन्हें टोपी पाती है तो मुझे सिंधी लगा, पर आइन तो सिंधी न, सिंध में रहन था तो सिंधी रड़ियूं। सो इन जे करे चवंदा आहिनि त सिल्ट बेल्ट अच्छा कुछ बात में ज़बान मुझे तो क्या हुआ सीट बेल्ट। चाचा ये नहीं ये कितने के, ये क्या हिसाब से दे रहे हैं? 450 के। आपको पता है जब हम लोग लाड़काना ये सिंध से आ रहे होते हैं, यानी सिंधी है ये, लेकिन कहने का मकसद है वहाँ ये 100-150 रुपए के 12 मिल रहे होते हैं, और आप तो भाई क्या फ़र्क हो, तो क्या आप उसमें जहाज में लेकर आ रहे हैं क्या? हाँ अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। कीअं आहियो, ख़ुशि आहियो? ॾिसो त केॾी गर्मी लॻी पई आहे, ऐं जेको आहे असां सोचियो त बारिश थींदी त कुझु थधि थींदी मुल्क में, पर हिते त बिल्कुलु बि अहिड़ी काई सिचुएशन कोन्हे, बल्कि जॾहिं उस ते निकिरे त सफ़ा तपिजी थो वञे न माण्हू जो सॼो घर बि, ऐं माना ईअं पघर बि कोन थो बंदि थिए। सोचण जो मक़सदु आहे त सोचियो पियोसीं त बारिश थींदी, पर बारिश जो त कोई नालो न आहे। अलाह करे पोइ बारिश थिए त को मुल्क ठरे, सो बहरहाल कुझु चई नथा सघूं। सो बहरहाल अॼु छा कयूं था ऐं काॾे वञूं बि था या नथा वञूं, काई ख़बर न आहे। फ़िलहाल ख़बर अथव न, ओचितो ई कोई प्रोग्राम तव्हांजो ठही वेंदो आहे वञण जो, त भई कुझु वठिणो आहे या कंहिंसां मिलणो आहे या कुझु करिणो आहे। सो फ़िलहाल एनीवे हींअर मुंहिंजी तबियत बि बिल्कुलु सेट आहे अल्हम्दुलिल्लाह, जेको ज़ुकाम ऐं इहा हालाती सो हाणे बहितर आहे। सो इन जे करे ॿियो वरी जेका कोयल जी आवाज़ आहे न, उहे त चवंदा आहिनि हमेशह सुबुह जो ईंदी आहे, पर इहा कोयल लॻे थो हिते ई वेठी आहे। मूंखे ॾाढी हिन जी आवाज़ वणंदी आहे। सो बाक़ी बि कोयल जी आवाज़ फेमस आहे, मतिलबु मशहूरु आवाज़ आहे, त भई हिकिड़े पखियुनि में जेका सुठी प्यारी आवाज़ आहे न, उहा कोयल जी आहे। सो वण आहिनि, इन जे करे शायदि हिते ई वेठी हूंदी आहे, इन जे करे हिन जी आवाज़ ईंदी रहंदी आहे। सो हींअर त कोन थी अचे, पर सवेरे मां ॿुधां पई त मूंखे मतिलबु केॾी महिल ॾाढो इन जी आवाज़ ॿुधणु वणंदो आहे। मां लथी हम, मूंखे कुझु कमु हुयो, ग्रोसरी खणी करणी हुई, सो सोचियमि त वठी अचां। ख़बर अथव त वरी मौसम ऐं हालातनि जी का ख़बर नथी पए, ऐं जीअं त ॾिसो था त का बि शइ कुटे थी तव्हांखे वठी अचणी थी पए। जी मां टेलर ॾियाई आहे, मुंहिंजा कपिड़ा आहिनि जेके जरूरी नहीं है आप सिंधी बनो, बस सिंध में रहने वालों को सिंधी आनी चाहिए। इन्हें टोपी पाती है तो मुझे सिंधी लगा, पर आइन तो सिंधी ना, सिंध में रहन था तो सिंधी है ना, सिंध में रहने वाले सिंधी है ना। सही है। तो ये मैं अभी जा रही हूँ ज़रा काम से, मुझे सामान लेना है, आप पैक करके रखिएगा। और मेरे नाप के कौन से कपड़े हैं आपके पास? नाप तो वही कुर्ता है आपका मेरे पास। वो कुर्ता नहीं था मेरे ख्याल से, ट्राउजर था। शर्ट एक सूट था ना दूसरा, हाँ जो पहले बनाया था। नाप जो दी थी वो जो थी वो भी है, वो उसमें डाल देना, मैं के ले जाती हूँ, ठीक है ना। हाँ क्योंकि सामान कुछ घर का लेना है। सही वापसी तो हाँ। ये क्या मर्दाना कपड़ा सी रहे? जी मर्दाना। अच्छा वो मेरी बेटी की जीन्स की पैंट है, उसको नीचे से वो करवाना है, आप कर देंगे? वो उसकी लंबी है बहुत। चलें सही है, मैं फिर आती हूँ या फिर उसको कहूँगी कि वो दे जाएगी, ठीक है ना। जी फ्रेंड्स, गाड़ी में वेठा हूँ ऐं हाणे नाइस ॾे हलूं। पोयां सीट करण जे बजाए सफ़ा पोयां ई हली वियसि मां। सो सीट बेल्ट ॿधो त पोइ निकिरूं, न त गाॾी कंदी रड़ियूं। सो इन जे करे चवंदा आहिनि त सिल्ट बेल्ट अच्छा कुछ बात में ज़बान मुझे तो क्या हुआ सीट बेल्ट ॿधे छॾियो आहे। अलाए छा अॼु मां तोतली थी पई आहियां, अलाए छा। सो इन जे करे जेको मुंहिंजी ज़बान ई न पई हले, सो इन जे करे जेको आहे सीट बेल्ट ॿधे करे हाणे असां रवाना थियूं। सो हाणे हलजे, गाॾी रिवर्स कयो पोयां,
छो त संडे अॼु असांजो जेको गाॾी साफ़ करण वारो आहे उहो छुटी मारींदो आहे संडे जे ॾींहुं। ख़बर अथव त कराची में सभु छुटियूं कंदा आहिनि, सो इन जे करे जेको आहे गाॾी क्लीन न आहे। सो बसि मेरी तो केली गाॾी आहे, सो छा कयो। हलो बाबा हलो 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 हलो, चलो 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 चलो। भाजी वारे ॾे आई आहियां। अस्सलाम वालेकुम भाई, सामान चाहिए? प्याज चाहिए, ये डालिएगा, 2-3 हरी मिर्चें भी डाल दे और नींबू चाहिए 100 के डाल दे। सो सावा मिर्च, धाणा, टमाटर ऐं हरी मिर्च, सो ॿियो छा हुयो, बसर हुया, इहे सभु वरिता आहिनि। अॻु पाणे माण्हू लथो आहे त वठे न सामान, सो इहे ॾिसंदा हूंदो। हीअ असांजो भाॼी वारो आहे वीचारो, हमेशह मुंहिंजे पाड़े में हूंदो आहे, बसि लहो करे या फ़ोन बि करे छॾींदी आहियां त ॾेई वेंदो आहे। सो अॼु मां निकिती आहियां त सोचां पई त वठंदी हलां। अॼु कुझु वरी संडे आहे त कुझु ख़ासि ठाहिणो पवंदो ॿारनि लाइ। मुंहिंजा ॿार बि नखे वारा आहिनि त चवंदा आहिनि चङो कुझु ठहियलु हुजे त पोइ खाओ। सो ॿारो सुधरी वञो, सभिनी जा ॿार ईअं आहिनि। सो जेसि ताईं उहो भाॼी तोरे शोरे, सो वरी जेको आहे पोइ नाइस ॾे हलूं, ॾिसूं त छा छा वठिणो आहे। काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके वठिणियूं आहिनि घर जूं, या खुटे कोन थो सामान घर जो। कॾहिं खंडु खपे, कॾहिं पतियूं खपनि, कॾहिं हीअ खपे, कॾहिं हो खपे। ऐं चवंदा आहिनि न माई ज़बरदस्त ग्रोसरी करे सघंदी आहे, छो जो हुनखे ख़बर हूंदी आहे त हुनजे घर में छा छा खुटल आहे। सो इन जे करे जेको आहे माइयुनि खे ई करणु खपे, ऐं उन्हनि मर्दनि खे बि जिन्हनि खे पंहिंजे घर जी घणी फ़िक्र हूंदी आहे, हर शइ जी उहे वठी सघंदा, है न। बाक़ी त ॿिया त वीचारा रुॻो कमनि में ई पूरा आहिनि, नौकरियूं करण में पूरा आहिनि। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, घर हलाइणो त नौकिरी बि करणी पवंदी आहे न। त इन जे करे मयार न आहे उन्हनि खे बि। हलूं पिया नाइस डे। नाइस बि घर जे पोयां ई आहे, मतिलबु कुझु घंटियूं छॾे। सो रोड ॾिसो था त वन वे लॻो पियो आहे, छो जो रोड अञा ताईं कंप्लीट न थिया आहिनि। जॾहिं त बारिश जो सीज़न शुरू थियण वारो आहे, चवनि था त थींदियूं त ॾाढियूं ज़ोरदार थींदियूं, पर अञा ताईं रोडनि जो हाल बुरो लॻो पियो आहे। हे ॾिसो था न, हिन पासे बंदि लॻो पियो आहे सॼो। सो ॾिसूं था नाइस ते हली। जीअं बुण असांजे पंहिंजे सिंध जो हिकिड़ो पंहिंजो छा चइजे फ्रूट आहे या फल आहे या कुझु बि चई सघिजे थो, खाइण में जेका शइ अचे थी त उहा इंक्लूड थींदी आहे फ्रूट में या सब्ज़ी में। सो पबड़ तव्हां ॾिसंदा हूंदो साम्हूं हुयो चाचो वेठो आहे। हाणे हिन जी प्राइस मां तव्हांखे पुछी ॿुधाईंदसि हिते छा आहे। जॾहिं त असां अगरि लाड़काणे या हिन साइड ते त वञूं त आई थिंक मूंखे हुन ॾींहुं 100 या 80 या 150 मूंखे यादि नथो अचे, पर एतिरे जो पूरो बंच मिलियो हुयो ॿारनि जो। हाणे मां तव्हांखे हिन खे प्राइस पुछी थी ॿुधायां त केतिरे जो, हाणे पाण ॾिसो। हाणे हलूं था, ॾिसूं था त हे घणे जो थो ॾिए। चाचा ये नहीं नहीं ये कितने के, ये क्या हिसाब से दे रहे हैं? 450 के। आपको पता है जब हम लोग लाड़काना, लेकिन कहने का मकसद है वहाँ ये 100-150 रुपए के 12 मिल रहे होते और आप तो भाई क्या फ़र्क हो, तो क्या आप उसमें जहाज में लेकर आ रहे हैं क्या? हाँ 2000 किराए के सिर्फ ये तो नहीं आता होगा ना, सारा माल आता होगा ना मेरे भाई। तो क्या आप एक ही बंदे में से सारे पैसे लेंगे? एक ही में नहीं, सबको यही रेट दे रहे हैं भाजी। ॾिसो था 400 रुपये तो ॿुधाए। ये भाजी फोन करके वो उनको पता नहीं होगा ना कि इसका रेट क्या है। हाँ गाँव की तो मैं खुद भी गाँव से बिलोंग करती हूँ, लेकिन इतने महंगे ये तो बहुत ही कोई जुल्म है। ॾिसो था ना कहिड़ो महांगो आहे। हाँ बड़ा एहसान करें कि नहीं मुझे नहीं चाहिए। भाई ये तो हटा दें, बीच में से किसकी है ये? सामान लगा रहे हैं आप? अच्छा थोड़ा सा साइड कर दें जी। असां अची विया हूँ नाइस। ऐं असांखे छा थो खपे, असांखे चांवर खपनि, चांवर चांवर चांवर। ये वारा सही आहिनि मुंहिंजे ख़्याल में। तो चांवर खपनि, ॿियो छा खपे? जी ब्लॉग ही ठाहींदी आहियां अची हिते, माना जाते मिलणो हूंदो हुते ठाहींदी आहियां। सो ये पिया आहिनि मसाला। हाणे ॾिसूं त मसालनि में असांखे छा थो खपे। मिक्स गरम मसाले जो आहे हिन में पैकेट, हे वारो आहे न? हुन में त न, पर हिन में सभु
ये दालियूं आहिनि। दाल असांखे खपे मुङनि जी, मसूर जी, छो त असां घणो करे इहे ई पचाईंदा। ॿियो छा खपे, मथे ते सामान भरियो पियो आहे। तो ये थियो कंप्लीट सामान। तो ये भी सुञाणे अचे तो अॼु तव्हांजो चैनल खे असां सब्सक्राइब कयो आहे। अॼु वरी रिकॉर्ड थी कयां। तो सामान अॼु फ़िलहाल इहो ई वरितो आहे। फ़िलहाल खोड़ आहे। हाँ बस सामान थी वियो, हाणे निकिता आहियूं। थोरो ई गॾा पोइ गाॾी हिनजे करे जेको आहे पबड़ कोन वरितमि छो त इलाही महांगा आहिनि। ईअं थो लॻे ॼण लुट मार आहे हिते। तो हुते ई सही आहिनि जितां माण्हू वठंदो आहे। तव्हां चओ त महांगाई आहे त पोइ हाणे आहे, बहरहाल मूंखे नथा खपनि। न राणा बसि थैंक यू, वरी महिरबानी। तो ग्रोसरी थी वई फ्रेंड्स। वीचारो आयो पबड़ वारो, सोचे त पबड़ वठो, पर पबड़ मूंखे नथा खपनि छो त हेॾा महांगा अथव। फज़ूल आहे न, जॾहिं तव्हांखे हिकिड़ी शइ जी ख़बर आहे त केतिरे जो आहे त पोइ तव्हां कीअं वठंदव। सो फ्रेंड्स ॿी ॻाल्हि सैड न्यूज़ आहे, उहा इहा आहे त हींअर मूंखे जीअं मां नाइस थियमि त मूंखे मुस्तफ़ा मल्हा जेको काविश जो रिपोर्टर आहे उनजो मैसेज आयो त एजाज़ बुरड़े जी डेथ थी वई आहे। सो यकीन कयो त माना ईअं दिलि खे ॼण धड़को लॻी वियो। ऐं मूंखे केसर जी फ़ोन बि आई। केसर मूंखां पुछे पियो, केसर निज़ामाणी तव्हां सभु सुञाणंदा आहियो। सो मूंखे चयईं त एजाज़ बुरड़े खे छा थियो। मां चयो मूंखे त न आहे ख़बर, मां त ग्रोसरी कराइण आई आहियां, ॿाहिरि निकितल मूंखे ख़बर न आहे। सो बहरहाल ॾाढो अफ़सोस थियो। इलाही सारो एजाज़ बुरड़े मूंसां गॾु कमु कयो आहे। सो मूंखे अगरि कुझु क्लिप्स मिलिया त मां ज़रूरु पंहिंजे ब्लॉग में रखंदसि। सो बहरहाल ॾाढी हिकिड़ी ॾुखाईंदड़ न्यूज़ आहे छो त असांजो साथी फ़नकार आहे, खोड़ सारो असां गॾु कमु कयो आहे। सो बहरहाल अलाह असीं जन्नत नसीब करे, वञिणो त सभिनी खे आहे पर ईअं थो हलियो वञे इंसान काई ख़बर नथी पए। सो बहरहाल हलूं था। ट्रेंड तो मैंने शुरू किया था। हाँ ये हमारे एजाज़ बुरड़े साहब हैं, बहुत अच्छे हमारे आर्टिस्ट हैं। और वो पीछे से हमारे डायरेक्टर असलम भुट्टो आ रहे हैं। और ये इमरान है, ये इमरान बदमाशी कर रहा है। ये हमेशा हम लोग बनाता है लेकिन मैं कभी कभी बनाती हूँ। हम लोग कहाँ जा रहे हैं असलम साहब? घारो ये लोग ताकतवर है, मेरा ताकतवर है। ये हमारे बहुत ये लोग ॾिठो हूंदो जेको एजाज़ बुरड़े साहब सां मूं गॾु ठाहियो हुयो जॾहिं असां शूट ते पिया वञूं। सो बसि इहे यादूं आहिनि। हाणे हिन खां पोइ हिकिड़ो ड्रामे जो क्लिप आहे, उहो ज़रूरु ॾिसिजो। उहो बि इन ई व्लॉग सां गॾु जॾहिं असां शूट ते पिया वञूं त असां गॾु हुआसीं, त उहो बि मूं हुन में विधो आहे, ॾिसो। क्या बस तू पंहिंजो बंदोबस्त करे अचिजां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुशा खैरा। शुक्र आहे। बस यार तुंहिंजो जिक्र पियो हले हींअर वॾी ॻाल्हि आहे, माना मुंहिंजी वॾी हयाती आहे न। मुंहिंजे अरबाज़ पुट जी बर्थडे आहे, तव्हां सभिनी यूनिवर्सिटी जे दोस्तनि खे दावत आहे। अच्छा असां सभई अचूं? हाँ बाबा तव्हां सभई अचिजो। हाणे मां हींअर हलां थो ऑफिस, ठीकु आहे? तूं वेह चांहि वांहि पी ऐं पोइ जेको आहे सो कचहरी कयो। ठीकु माशाल्लाह। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। अच्छा ॻाल्हि ॿुध, सच पुछ। हाँ हाँ वाकई मूं ऐं हमीद अॼु ताईं पंहिंजे यूनिवर्सिटी जे दोस्तनि खे कॾहिं बि कोन विसारियो आहे। अच्छा इहो सोजरे खे बि वठी अचां? ओहो इन मुए आशिक खां त मां अची फाथी आहियां। यूनिवर्सिटी जे दौर खां वठी अॼु ताईं इन मुए मुंहिंजी जान ई कोन छॾी आहे। जॾहिं ॾिसो चवंदो आहे त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारी, अल्लाह मां छा कयां हिन। न प्यारी, तोसां सच्चो इश्क अथसि, अॼु बि तुंहिंजे इंतज़ार में वेठो आहे। अरे त पोइ मां छा कयांसि? प्यारी तूं हा त कर, ज़िंदगी आसान थी वेंदई। मां बाहि ॾेई साड़िया अहिड़ी ज़िंदगीअ खे। अरे ही कंगलो जेको पाण खे नथो पाले सघे त मुंहिंजे 10 ॿारनि खे कीअं पालींदो? बस तूं ईअं कर, हमीद खां तलाक वठ।
ॿारनि खे ख़ैराती अदारे में रखंदासीं। हाँ छाची अरे मो चरियो त कोन थी पियो मां त तोखे वॾो समझदार समझंदी हुयसि। ॾिस प्यारी, असां यारनि जा यार आहियूं। सोजरो ॾाढो परेशान आहे, मूंखे हुनजी परेशानी बर्दाश्त कोन थी थिए। निकर निकर हितां, खबरदार जो मूंसां अहिड़ी ॻाल्हियूं कयूं अथई, न त तोसां भत ताईं भाई पीअ रिश्तो ई ख़तम। तव्हां ॾिठो हूंदो ड्रामे जो क्लिप, बसि यादूं ई आहिनि। हर इंसान खे वञिणो आहे, पर ॾाढो अफ़सोस थियो छो त मुंहिंजो इलाही सुठो वक़्तु जेको आहे एजाज़ बुर्ड़े सां गॾु गुज़रियो आहे। इलाही सारो गॾु कमु कयो आहे, KTN ते, SNTV ते ऐं PTV ते काफ़ी सारा ड्रामा कया आहिनि। सो ॾाढो हिकिड़ो मतिलबु चइजे न ॾाढो ॾुख थियो आहे, पर उहा ई ॻाल्हि आहे त दुनिया फ़ानी आहे, सभिनीनि खे वञिणो आहे। सो बहरहाल हाणे हिन ब्लॉग सां गॾु इजाज़त घुरंदसि, छो हाणे वधीक छा ॻाल्हाइनि। बसि असांजूं दुआउनि ताला सां हुनखे जन्नत में जॻाए। आमीन।